रियासती में कारपोरेट फार्मिंग ऐं सिंध मथां 6 नवां कैनाल इर्सा एक्ट तरमीम ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां सख़्त गर्मी निटण उस में ॻोठ नबूड़ो भट्टीअ खां रियासती जे मेन चौक ताईं पैदल मार्च ऐं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली में औरतुनि, ॿारनि, नौजवान, हारियुनि, मज़दूरनि वॾी तादाद में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि कैनाल ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कंदे कारपोरेट फार्मिंग मनसूबनि के सिंध जे वजूद ते वार करार ॾिनो। इन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत दरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातिया, मरकज़ी अॻवान एडवोकेट सचल भट्टी, हुसैन सुमरो ऐं ॿियनि चयो त सिंध जूं ज़मीनूं ऐं वसीला विकिरो करण लाइ वफ़ाक़ी सरकार SIFC जो इदारो जोड़ियो आहे। सिंध दरिया मां 6 नवां कैनाल बि SIFC जे तहत कढिया पिया वञनि। पीपुल्स पार्टी कारपोरेट फार्मिंग SIFC जे 6 नवनि कैनालनि समेत समूरनि सिंध दुश्मन मनसूबनि में शहबाज सर्किल जे क्राइम पार्टनर आहे। पीपुल्स पार्टी जा अॼोका एहतजाज कैनाल ख़िलाफ़ न आहिनि, बल्कि कैनाल ख़िलाफ़ सिंधी क़ौम जे पुरअमन जमहूरी जिदोजहद खे ख़त्म करण जी साज़िश आहे। पीपुल्स पार्टी कारपोरेट फार्मिंग जी हिमायत में मुहिम हलाइण लाइ कैनाल ख़िलाफ़ एहतजाज जो ढोंग रचायो आहे। कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग खे रद्द करण ताईं पुरअमन जिदोजहद जारी रहंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।